तवाजे शहर में भी असा के समाज जे लाइ एनु जरूरी शख्सियत खपन जी सेवा जे लाइ आगे अच न त काडे 2000 किलोमीटर असा एकड़ी फोन ते मां सत्संग के क्या जो निवेदन खाली ये तो जो साईं हुकुम कयो वरी ॾिसो संगत जे लाइ भी साईं संगत जो अची उन जे लाइ प्रसादी काई सेवा त असां तव्हां लीला लाल जन सां ॻाल्हाए वठो जीअं हुकुम कर मां बदल त ॿुधायो मां छा चयो सतगुरु जा वचन आहिनि या तो आत्म ज्ञान हो या हो मरुका यह दोनों जिसमें नहीं वह मानुष देह बेकार। काशी जी मुझे विश्वनाथ जी मैं तव्हांजे पूज पिता साहब जी मां हिकु गांधी तस्वीर उन जो नालो जॾहिं वीरल ॾिठो त मां पंहिंजे कैमरा में कैद करे ॾिठो जीवन ॿुधाए पिया भई कीअं बाबा साईं धोती पाए वञी निकिरंदा हुआ असांजी त माता साईं जीवन करण किताब ख़ासि इन जे करे उन्हनि मां दसवां फेमस कढी वठंदा इन जे करे असां उहा शुरूआत कई आहे साईं जीवन करण चैनल ऐं किताब जी जेको ही लाइव ॾिसी रहिया आहियो थोरी घटि एडिटिंग करे अपलोड कराईंदा आहियूं जीअं दुनिया में तव्हांजे में शख्सियत दुनिया ताईं देश विदेश ताईं पहुचनि इहो ई असांजो मक़सदु आहे जीवन करण जो उहे 15 साल में हलाए रहिया आहिनि ऐं दादा साईं जन जे लाइ सॼे असांजे परिवार जे लाइ दौरदारी असांजे हिन प्यारे सिंध मंदिर लाइ बि साईं हमेशह वॾड़नि जी छाया जे मथां मां पंहिंजे पुट खे खणी घुमाईंदो आहियां धीअ खे वठी हलंदो आहियां पतो अथव छो मां छा चयोमांव किताब पढ़ण सां गूगल सर्च करण सां न मिलंदो जेको वॾनि जी शाम में मिलंदो मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ बम्बईअ में था रहनि कॉलेज में पढ़ंदे 4 में उड़ामी न वञे पर चवंदो आहियां हलो बनारस में भी हिकिड़ियूं और शख्सियत वेठियूं अथव प्रयाग में बि वेठियूं अथव मतां पंहिंजो कॾहिं काल टाइट सम्झो हिकु नम्रता जंहिंमें आहे ॾिसो असांजा प्यारा जिन वटि नम्रता उन्हनि वटि पाण विराज झूलेलाल मुंहिंजो देवल जो देव उहो कीअं न कंदो ॿियनि जे अॻियां पाण जो हथे ॻाल्हि न गॾु बीहे त इहा ई माता रानी देवी दरबार में पारां हमेशह ख़ुशी रहंदी असांजा साईं असां सां गॾु रहंदा हमेशह गॾु रहंदासीं ऐं इन्हनि थोरे कारण में अॻियां पहुचाईंदासीं ऐं मां साईं जन खे निवेदन कंदुमि सारी संगत खे लखनऊ में साईं जन जी कार्यक्रम थिए थो त हिकिड़ी बस तव्हां भरे करे प्यारनि में ज़रूरु वठी ईंदव पार्टियुनि खे जोरदार तालियूं आहिनि तो आगे मिली करे एक बड़ा ही प्यारा सा भजन है भाई हाँ जय झूलेलाल जय झूलेलाल साईं जन जो उपलक्ष्य मना मां के मान